सॉल्यूशन वारे कॉन्टेक्स्ट में कहिड़ो किरदारु अदा करे सघो था। ठीकु आहे, तव्हां माण्हुनि खे मोबिलाइज़ बि कयो पिया, पर जेके ॿियनि पार्टीज़ जा कॉम्परस या असीं लीडर्स चऊं उहे बि तव्हां सां बाज़ाब्ता तौर ते गॾाइण जी डॉक्टर कादिर मक्सी थी विया, अयाज़ लतीफ़ साहब थी विया, या अञा बि छिड़ विछड़ घणो करे नज़र अचो पिया। न क़ौमी अवामी तहरीक त असांजे अलायंस जो हिसो आहे, हींअर रुगो अमेरिका वियल आहे, वरी मोटी ईंदो वापसि ईंदा। ठीकु आहे। कल्लो की गॾजाणी तव्हांखे ख़बर हुजे या तव्हां पढ़ी आया आहिनि, जी। कल्ह ॼामशोरम गॾजाणी मुंहिंजे जाइ ते असां हिकिड़ी लूज़ क़िस्म जी चइजे पर मुशावरती कमेटी ठाही आहे, अञा मुशावरती कमेटी ठाही आहे, दरिया बचायो मुशावरती कमेटी। जेके बि मुतहरिक किरदार आहिनि या हलनि पिया उन मां अक्सरियत खे असां दावत ॾिनी, उहे GSN जा हुजनि, उहो सिंध तरक़ी पसंद पार्टी, इहे सभु आया हुआ दोस्त। कादिर मक्सी बि ॿाहिरि आहे, उनजो सीनियर नायब सदर हैदर शाणी आयो हो, त उन करे उहे आबादगार तंज़ीमूं जेके नॉन पॉलिटिकल आहिनि उहे, यंग डॉक्टर्स आया, लॉयर्स आया, जेके तव्हां लॉयर्स मूवमेंट ॾिसो पिया उहे आया, सिंधी अदबी संगत आई जेके ख़ुदि अदीबनि पर प्रोटेस्ट कनि पिया, जर्नलिस्ट फोरम आयो जेको ख़ुदि पंहिंजे कनि पिया। इन्हनि खे बि इनवाइट कयोसीं त तव्हां अलॻि अलॻि बि कंदा रहो, हिक ॿिए सां सहकारी बि थींदा रहो, पर जेकॾहिं अलॻि अलॻि था करियो तॾहिं बि ठीकु आहे, को न को जॉइंट इवेंट करियूं। ऐं असां फर्स्ट जॉइंट इवेंट वॉक रखियो आहे या मार्च रखियो आहे, उहो हैदराबाद में रखियो आहे 19 अप्रैल ते। ऐं हुन में केरु केरु शामिल आहे? तमामु कॉम्परस जमातूं हुजनि या जेके तव्हां हाणे ॻणायूं, जेके PTI बि शामिल आहे, उहो इतिहाद आहे, PTI बि कल्ह हुई, जमात इस्लामी बि हुई, JUI बि हुई, वरी तव्हांखे ॿुधायां त इहे सभिनी गॾियल फ़ैसिलो कयो आहे त हाणे आस्ते आस्ते हिननि जी, छो त मुख़्तलिफ़ जमायतूं मुख़्तलिफ़ तज़ादनि में रहंदड़ जमायतूं, उन्हनि खे 1 पॉइंट एजेंडा ते हिकिड़ो वॉक हिकिड़ो मार्च थींदो, सम्झो 5 किलोमीटरनि जो मिसाल थींदो या 4 किलोमीटर। 19 अप्रैल ते तव्हांजो हिकिड़ो वॾो 19 अप्रैल जो हैदराबाद में आहे, उहो जॉइंट आहे। उनखां सवाइ हुन में सभु शामिल आहिनि, मतिलबु अवामी तहरीक बि थी वई, STP बि थी वई, इहे सभु शामिल आहिनि तमामु, यानी कॉम्परस क़ौमी अवामी तहरीक। ॾिसो 2-3 जमायतूं अहिड़ियूं हूंदियूं जेके अञा न बुझनि, पर क़ौमी अवामी तहरीक, अयाज़ लतीफ़ जेको तव्हां नालो वरितो आहिनि उहे आहिनि, अवामी जमहूरी पार्टी आहे, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, पंहिंजो मूं तव्हांखे वकील वग़ैरह चया, इहे सभु। त उन करे छो त हिकिड़े जॉइंट इवेंट जो असरु वॾो पवंदो, ऐं तव्हां सम्झो था त हिन सां वरी ॻणती वारी सूरत हाल वफ़ाक़ में पैदा थी सघे थी, जेकॾहिं ऑलरेडी हिन वक़्तु जेकी मूवमेंट हले पई उन जो वॾो असरु पियो आहे, हिकिड़ो जॉइंट इवेंट वॾो पैमाने ते इम्पैक्ट असां त आहियूं सियासी माण्हू, चवंदा त बाबा ही अपोज़िशन जा माण्हू, सिंध जो माण्हू बग़ैर सियासी एफिलिएशन जे बि हाणे शहर लेवल ते न, कोठ लेवल ते एहतिजाज करणु शुरू कयो। जी, उहे त नंढनि ॿारनि ते एहतिजाज कनि पिया, बिना पार्टियुनि जे बि, यस, बिना पॉलिटिकल एफिशिएंट जे। उन करे सिंध में या सेंटिमेंट्स इन जे अगेंस्ट आहिनि, उहा तेज़ आहे। असां चाहियूं था त सिंध जे माण्हुनि जो आवाज़ु ॿुधो वञे। सही, हिते हीअ पॉलिटिकल हेजमनी जेका पंजाब जी सालनि खां वठी आहे, हू लाइक पंहिंजा पसंदि जा माण्हू खणनि था या पसंदि जा पार्टियूं खणनि था। असांजी कंपनी सरकार सिलेक्टिव थिए थी, कॾहिं राज़ी आहे PPA सां, कॾहिं नून सां, कॾहिं PTI सां, जंहिंसां राज़ी थिए पोइ हुनखे हटायो, हुननि खे त हाणी। पर हेजमनी असां ते क़ाइमु आहे, नेशनल असेंबली जे थ्रू, CCI में अक्सरियत जे थ्रू, या सॼी असां ते क़ाइमु आहे। उन करे मजमूई तौर ते सिंध जी मिल्कियत जा फ़ैसिला या सूबनि जी मिल्कियत जा फ़ैसिला सूबनि खे करणु ॾियो, जॉइंट पार्लियामेंट या ॿिया मिल्कियतुनि जा फ़ैसिला मथे थींदा त उनजो हमेशह अक्सरियत तौर ते बेनिफिशरी जेको आहे सो ताक़तवर क़ुवतूं थियनि। उन करे असांखे हूअं ई मजमूई तौर ते इहो क़बूलु न आहे, पर हीअ जेको पाणी जी मूवमेंट आहे इन में असीं चाहियूं पिया त वधि खां वधि जॉइंट थिए, पर नॉन वायलेंट ते रहे। असांजी पुरम जदोजहद आहे, पंहिंजे लिमिट्स में 1 पॉइंट एजेंडा ते आहे, उन ते पब्लिक अवेयरनेस खां सवाइ पब्लिक प्रोटेस्ट जेकॾहिं न कई वई, हींअर असां आहियूं कानून जे अंदरि, न उन ते अमल कयो वियो। हिकिड़ा फैक्टर्स इहे आहिनि जेके कानून तोड़ीनि था, रोड बंदि, रेल बंदि, पर ही उन तरफ़ पई वञे न। छंबेना असांजी पुरम न ॿुधऊं न त पोइ यूथ जेको आहे, न यूथ या ॿियो जेको फैक्टर आहे उहो असांजी कोन ॿुधऊं। तव्हां चवंदा असांखे चवंदा त तव्हां ॻाल्हियूं कंदा आहियो, असीं अमल कंदासीं, पोइ वायलेंस ॾे वेंदी तहरीक, असीं उनखां बचण पिया चाहियूं। ऐं स्टेट उनखे ॾिसे। ऐं ॿियो हींअर जंहिं महिल हिते एहतिजाज थो थिए त सिंधी फोरम जेके ॿाहिरि आहिनि अमेरिका में,
उते बि थियनि पिया उते कैनेडा में कन्वेंशन्स थियनि पियूं ऐं हिते बि थियनि पियूं, उते प्रोटेस्ट थियनि थियूं, इंग्लैंड में थियो, स्विट्ज़रलैंड में थियो। त हाणे आस्ते आस्ते इन जो स्कोप वाइड थींदो पियो वञे। हींअर असां पिटिशन फोरम जा लखे माण्हुनि सां सयूं करणु निकिता आहियूं। असांजो जी, शाह तव्हांजो बुस्तो ॿिया बिल्कुलु, दोस्त आहिनि, ए लखे। त असां इंटरनेशनल फोरम से तव्हां हिनखे खणी वञणु खणी वञणु चाहियूं था त असेंबलीज़ या असांजी मौजूदा गवर्नमेंट्स जेके आहिनि उहे असां सां मुनाफ़क़ाना कनि पियूं या नाइंसाफ़ी बि कनि। सिंध तबाह थींदी, असांखे सेव सिंध, पोइ असां यूनाइटेड नेशंस खे लिखूं या ॿियनि इदारनि खे लिखूं, पर असीं इन जे तरफ़ वञूं पिया।